सिंध जी राजधानी कराची में ईद जे ॿिए ॾींहुं थियल वसकारनि खां पोइ बिजली जो बहरान। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 20 खां 36 कलाकनि ताईं बिजली गुम। डिफेंस फेज़ 4, गुलिस्तान जौहर, शायरा लियाकत ऐं महमूदाबाद में बिजली बंद। कराची जे मुआशी मर्कज़ ऐं डिफेंस में बरसाती पानी निकाल न थियो। जामिया क्लॉथ ऐं बोल्टन मार्केट जे दुकाननि में पानी दाख़िल थियण सबबि वापारनि खे करोड़े रुपयनि जो नुक़सान। आई चंद्रगढ़ रोड खां गवर्नर हाउस ऐं CM हाउस वेंदड़ रोड्स ते बरसाती पानी मौजूद। आर्ट्स काउंसिल ऐं सिंध असेंबली समेत हाई कोर्ट अॻियां बि बरसाती पानी बीठल। कराची सूदो सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि अॼु वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जारी रहण जा इम्कान। हैदराबाद के रानी बाग में झेड़े दौरान हेड कांस्टेबल ऐं ॿिनि अहलकारनि खे यरग़माल बणाईंदड़ 7 ॼणा गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त रानी बाग जे फनलैंड हिस्से में मामूली ॻाल्हि तां ॿिनि धुरियुनि में झेड़े जो इतला मिलियो। हेड कांस्टेबल ऐं 2 अहलकार झेड़ो टारण लाइ पहुता त हथियारबंदनि खेनि यरग़माल बणाए छॾियो। अहलकारनि खां सरकारी हथियार ऐं पैसा बि फुरकिया विया। पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री पहुची यरग़माली अहलकारनि खे छॾाए वरितो ऐं झेड़ींदड़ धुरियुनि जे 7 ॼणनि खे गिरफ़्तार कयो। गिरफ़्तार थियलनि मां 2 ॼणनि वटां अहलकारनि खां फुर थियल हथियार ऐं 80,000 रुपया हथकरण जी दावा। हैदराबाद में होटल मालिक लोही सीखूं ऐं गोलियूं हणी नौजवान खे क़त्ल करे छॾियो। वाधूवा रोड ते क़ाइम होटल जे मालिक ऐं नौजवान में मानी जे बिल तां मुबैना झेड़ो थियो। नौजवान बिलाल काका मथे में लोही सीख ऐं गोलियूं लॻण जे नतीजे में मारिजी वियो। मक़तूल नौजवान जा 3 दोस्त भी ज़ख़्मी थिया। इतला ते पुलिस पहुची होटल मालिक हाजी पठान खे गिरफ़्तार करे वरितो। नौजवान जो लाश अस्पताल में पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच जारी आहे। वधीक जवाबदार गिरफ़्तार करण जी भी कोशिश कई पई वञे। वाक़े बाद नौजवान जे वारसनि तरफ़ां प्यादल मार्च बाद बाईपास ते पोस्टमार्टम बाईपास ते लाश रखी धरणो। समूरा जवाबदार जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो।